जी बिल्कुल, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में, जिथे बदनाम ज़माना धाड़ियल राहिब शर ऐं मोरियो शर अॼु सुबुह जो जंहिंखे कोरट में आंदो वियो हो, जेके उॿावड़े कोरट मां फ़रार थी विया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में घोटकी पुलिस वॾा अटाला साण करे कच्चे जे इलाइक़े में लथल आहे। जेके ईंदड़ वेंदड़ रस्ता आहिनि उहे सील कया विया आहिनि। हर रस्ते ईंदड़ वेंदड़ खे जेको आहे चेक कयो पियो वञे। जॾहिं त हिन वक़्तु घोटकी पुलिस में थरतलो मतल आहे। जेको बदनाम ज़माना धाड़ियल राहिब शर आहे, कुझु टाइम अॻु हू पाण मुरादो पुलिस आॾो पेश थियो हो, जंहिंखे रोज़ानो जे बुनियाद ते कोरट में पेश कयो वेंदो हो। पर हू अॼु जेको आहे कोरट में हाज़िरी ते आयल हुआ। संदसि जेको साथी आहे मोरियो शर सुमेत जेको अॼु फ़रार थी वियो आहे। घोटकी पुलिस रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में लथल आहे। उॾां एसएसपी घोटकी जो चवणु आहे त राहिब शर जे मथां केतिरा ई केस हुआ, जेको पुलिस खे केतिरे ई केसनि में घुर्बल हुओ, जंहिंखे रोज़ानो जे बुनियाद ते कोरट में पेश कयो वेंदो, जंहिंजा केस हलंदड़ हुआ। अॼु राहिब शर मोरियो शर सुमेत जेको आहे फ़रार थियण में कामयाबु थी वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे घोटकी पुलिस में थरतलो मचियलु आहे। उन ज़रियनि जो चवणु आहे त जेके राहिब शर ऐं मोरियो शर आहिनि उहे कोरट मां हिकु जंहिंखे उते विहारियो वियो हो, जेका हिकु दीवार हुई, दीवार क्रॉस करे हिकु दरिया उन मां जेको आहे हू फ़रार थी विया आहिनि। जॾहिं त जेकी उन्हनि जे मथां पुलिस जी कस्टडी हूंदी या पुलिस प्रोटोकॉल हूंदो, उन जी गफ़लत सबबु जेको आहे राहिब शर ऐं मोरियो शर फ़रार थियण में कामयाबु थी विया आहिनि। जी।